दौलतपुर सिफन का खबर आहे अमा खे आगाह कयो पिया संगावती तकरार तां ॿिनि धुरियुनि में छेड़ो थी पियो आहे। फायरिंग में 7 ॼणा मारिजी विया आहिनि। ॾाहिरी बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां छेड़ो थी पियो आहे। जहिड़े दौरान फायरिंग में 7 ॼणा मारिजी विया जॾहिं त 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। अमा खे आगाह कयो पिया संगावती तकरार तां ॿिनि धुरियुनि में छेड़ो थी पियो आहे। फायरिंग में 7 ॼणा मारिजी विया आहिनि। ॾाहिरी बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां छेड़ो थी पियो। जहिड़े दौरान फायरिंग में 7 ॼणा मारिजी विया जॾहिं त 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। अमा खे आगाह कयो पिया संगावती तकरार तां ॿिनि धुरियुनि में छेड़ो थी पियो। फायरिंग में 7 ॼणा मारिजी विया आहिनि। ॾाहिरी बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां छेड़ो थी पियो। छेड़े दौरान फायरिंग में 7 ॼणा मारिजी विया जॾहिं त 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। अमा खे आगाह कयो पिया संगावती तकरार तां ॿिनि धुरियुनि में छेड़ो थी पियो। फायरिंग में 7 ॼणा मारिजी विया आहिनि। ॾाहिरी बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां छेड़ो थी पियो। छेड़े दौरान फायरिंग में 7 ॼणा मारिजी विया जॾहिं त 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो। ख़बर मां शेयर कयूं पिया संगावती तकरार तां ॿिनि धुरियुनि में छेड़ो थी पियो आहे। फायरिंग में 7 ॼणा मारिजी विया आहिनि। ॾाहिरी बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां छेड़ो थी पियो। छेड़े दौरान फायरिंग में 7 ॼणा मारिजी विया जॾहिं त 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। संगावती तकरार तां ॿिनि धुरियुनि में छेड़ो थी पियो। फायरिंग में 7 ॼणा मारिजी विया आहिनि। ॾाहिरी बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां छेड़ो थी पियो। छेड़े दौरान फायरिंग में 7 ॼणा मारिजी विया जॾहिं त 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो। संगावती तकरार तां ॿिनि धुरियुनि में छेड़ो थियो आहे। फायरिंग में 7 ॼणा मारिजी विया आहिनि। ॾाहिरी बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां छेड़ो थी पियो। छेड़े दौरान फायरिंग में 7 ॼणा मारिजी विया जॾहिं त 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। संगावती तकरार तां ॿिनि धुरियुनि में छेड़ो थी पियो आहे। फायरिंग में 7 ॼणा मारिजी विया आहिनि। ॾाहिरी बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां छेड़ो थी पियो। छेड़े दौरान फायरिंग में 7 ॼणा मारिजी विया जॾहिं त 10 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। वाक़िए जो केस दाख़िल न थी सघियो आहे। अमा खे आगाह कयो पिया दौलतपुर सिफन खां संगावती तकरार तां ॿिनि धुरियुनि में छेड़ो थी पियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। ग़ुलाम रसूल रिंद लाइन ते मौजूद आहे। जी ग़ुलाम रसूल आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॻोठ वाहिद बख़्श डायरी पुलिस स्टेशन पबजो जी हथ में वक़्त खां ज़मीनी ऐं संगावती तकरार ॾाहिरी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में हलंदड़ हुयो। जो ज़रियनि मूजिबि राति ॻोठ वाहिद बख़्श डायरी में अब्दुल गनी डायरी वारी जेका हिकिड़ी धुर आहे उन कणिक जो देरो जेको आहे उहो कढी रहिया हुआ त फजुर खां पोइ जेको आहे ॿी धुर जेका डायरी जी उन संदन मथां हमिलो कयो। हमले में अब्दुल गनी डायरी समेत ग़ुलाम कादिर डायरी, शबीर डायरी, ग़ुलाम रसूल डायरी, ग़ुलाम हैदर डायरी, दिलशेर ऐं ज़ाहिद डायरी ज़ख़्मी थी पिया। जंहिं बाद अब्दुल गनी डायरी जेको आहे उहो फौत थी वियो, मारिजी वियो ऐं उन में जेके हमिलो कंदड़ हुया 6 ॼणा ॿुधायो पियो वञे त उहे 6 ई ॼणा जेके आहिनि उहे मारिजी चुका आहिनि। ऐं अब्दुल गनी डायरी वारी जेका धुर आहे उन धुर जा 7 माण्हू जेके आहिनि हिन वक़्तु बि ज़ख़्मी आहिनि, जिन खे पुलिस वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मियुनि खे ऐं जेके मारिजी विया आहिनि उन्हनि खे रिकवर करे नवाब शाह इस्पताल तरफ़ नियो वियो आहे। वधीक इतलान मूजिबि त हिकु धुर जा जेके आहिनि अब्दुल गनी डायरी मारिजी चुको आहे ऐं उन धुर जा 7 ॼणा ज़ख़्मी आहिनि ऐं ॿी धुर जेका हमिलो कंदड़ हुई डायरी बिरादरी जी उन जा 6 जेके नौजवान उहे मारिजी चुका आहिनि, पर हिन महिल ताईं उन्हनि जी शनाख्त न थी सघी आहे। जी ठीकु आहे ग़ुलाम रसूल, अव्हां जी महिरबानी।
संगावती तकरार तां ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग में 7 ॼणा मारिजी विया आहिनि। संगावती तकरार तां ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। फायरिंग में 7 ॼणा मारिजी विया आहिनि।